मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 7 ॻोल्हाए आईने जी मसावात स्फेरिकल मिरर इक्वेशन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे ॻोल्हाए आईने जी मसावात यानी स्फेरिकल मिरर इक्वेशन। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक शुरू करे रहिया आहियूं जेको आहे स्फेरिकल मिरर इक्वेशन। ऐं हिन टॉपिक खे शुरू करण खां पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हीउ जेको टॉपिक आहे प्यारा ॿारो, इहो असांजे बुक में तमामु शॉर्ट तरीक़े सां डिफाइन थियल आहे। जस्ट इक्वेशन ॾिनी वई आहे, पर उनजो प्रूफ जेको आहे असांखे न ॿुधायो वियो आहे। ऐं मां तव्हांखे हिन लेक्चर में उन इक्वेशन जो प्रूफ करे ॾेखारींदुसि त उहा इक्वेशन जेका आहे कहिड़े नमूने सां प्रूफ थिए थी, कहिड़े नमूने सां उहा इक्वेशन या असां फार्मूलो चऊं उहो ठहे थो। सभ खां पहिरीं असां जेको आहे त हलंदासीं त हीअ इक्वेशन या हीउ जेको टॉपिक आहे इहो असां छो था पढ़ूं ऐं इन जे पढ़ण जो मक़सदु छा आहे। लर्निंग ऑब्जेक्टिव्स। सभ खां पहिरीं असीं चऊं था त लर्निंग द मैथमेटिकल रिलेशनशिप बिटवीन द ऑब्जेक्ट डिस्टेंस, इमेज डिस्टेंस एंड फोकल लेंथ ऑफ स्फेरिकल मिरर्स। चवे थो त ॻोल्हाए आईने में मैथमेटिकल रिलेशनशिप सम्झण जी कोशिशि कंदासीं ऑब्जेक्ट डिस्टेंस, इमेज डिस्टेंस ऐं फोकल लेंथ जे विच में। ठीकु आहे। उन खां बाद में सेकंड पॉइंट ते था हलूं ऐं उन में चवे थो यूज़िंग द मिरर इक्वेशन टू कैलकुलेट द पोजिशन एंड नेचर रियल और वर्चुअल ऑफ इमेजेस फॉर्म्ड बाय स्फेरिकल मिरर्स। चवे थो त ॻोल्हाए आईने जी मसावात इस्तेमालु कंदे आईने में तस्वीर जी जॻह ऐं नोइयत त तस्वीर हक़ीक़ी आहे या गैर हक़ीक़ी उनखे मालूम करणु। उन खां बाद में असीं हलूं था त हीउ टॉपिक असीं पढ़ूं छो था, यानी वाई वी स्टडी दिस। तो प्यारा ॿारो, इन जे लाइ चवे थो बाय अप्लाइंग दिस इक्वेशन स्टूडेंट्स डेवलप एनालिटिकल एंड प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स इन फिजिक्स। यानी हिन मसावात खे इस्तेमालु कंदे फिजिक्स में शागिर्दनि जी तजियाती महारतुनि ऐं मसइला हल करण जे सलाहियतनि खे वधाइणु। उन खां बाद में हींअर असीं पंहिंजे टॉपिक जो आगाज़ कयूं था। सभ खां पहिरीं हीअं ॾिसो त हीउ असां वटि हिकु मिरर आहे जेको असां खयो आहे स्फेरिकल मिरर। हीउ हुनजो सेंटर ऑफ कर्वेचर आहे ऐं हीउ हिन जो प्रिंसिपल फोकस आहे। ठीकु आहे। हीउ पोल आहे। सभ खां पहिरीं असां हिकिड़ो ऑब्जेक्ट खणूं था। मिसाल जे तौर ते हीउ असां ऑब्जेक्ट खयो आहे ऐं उहो किथे रखियो आहे, असां सेंटर ऑफ कर्वेचर ऐं फोकस जे विच वारी पॉइंट ते। उन खां बाद में हिन ऑब्जेक्ट खे असां जेको आहे त पॉइंट कयो आहे, उनजो जेको मथियों हिसो आहे उनखे असां ए जो नालो ॾिनो आहे ऐं उनजो जेको बॉटम आहे, हेठियों हिसो आहे, उनखे असां बी जो नालो ॾिनो आहे, यानी उनखे बी सां असां डिनोट कयो आहे। सो प्यारा ॿारो, उन खां बाद में हीउ ऑब्जेक्ट कंहिं न कंहिं हाइट जो त हूंदो न, उनजी का ऊचाई हूंदी। तो उनजी उन ऊचाईअ खे जेको आहे त डिफाइन करण जे लाइ असां हिकिड़ो टर्म यूज़ कयो आहे जंहिंखे असां चऊं था HO, यानी हाइट ऑफ ऑब्जेक्ट। अहिड़े नमूने सां हाणे छा था कयूं, असां हिन मां ॿ रेज़ जेको आहे त ड्रा कंदासीं। हिकु रेज़ असां ड्रा कयोसीं जेको फोकस खां क्रॉस थियो ऐं फोकस खां क्रॉस थी उहो काॾे वेंदो, पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस। उन खां बाद में ॿियो हिकिड़ो रे असां ड्रा कयोसीं जेको पोल सां टकरायो ऐं पोल खां उहो टकराइण खां बाद में रिफ्लेक्ट थींदो सेम एंगल ते। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां हीअ हिते रिफ्लेक्ट थियो। उन खां बाद में ॾिसंदासीं प्यारा ॿारो त हीअ ॿई जेके रेज़ आहिनि उहे कंहिं हिकिड़ी पॉइंट ते अची करे मिलिया। उन खां बाद में हिन पॉइंट ते असांजी इमेज ठहंदी। ठीकु आहे। यानी जंहिं पॉइंट ते ए हुई उहा पॉइंट असांजी जेका हिते इमेज में डाउन अची वई ऐं जेका पॉइंट बी हुई उहा असांजी वरी हिते अप वारी पॉइंट ते अची वई। ठीकु आहे। यानी इमेज जेका आहे उहा असांजी इन्वर्टेड ठही, यानी उबती ठही। अहिड़े नमूने सां असां हिते जेको आहे त ए डैश जो हिते नालो ॾिनोसीं ऐं हिते असां जेको आहे त हुनखे बी डैश सां शो कयोसीं। तो अहिड़े नमूने सां ॾिसंदासीं त इमेज बि जेका आहे उनजी बि कुझु न कुझु हाइट हूंदी। ठीकु आहे। त इन जे लाइ असां हिते टर्म यूज़ कयो आहे HI, यानी हाइट ऑफ इमेज। HO मीन्स हाइट ऑफ ऑब्जेक्ट ऐं HI मीन्स हाइट ऑफ इमेज। तो उन खां बाद में कुझु ॿिया टर्म्स हाणे सम्झण जी कोशिशि कंदासीं जेके हिन इक्वेशन खे ठाहिण जे लाइ असांजे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। सभ खां पहिरीं प्यारा ॿारो, इहा शइ असां ॾिसंदासीं त ऐं पढ़ी बि आया आहियूं त पोल खां वठी हिन फोकस ताईं जेको डिस्टेंस आहे इनखे असां छा पिया चऊं, इनखे असां चऊं पिया फोकल लेंथ।
जंहिंखे असां स्मॉल एफ सां हिते ज़ाहिर कयो आहे। उन खां बाद में हिकिड़ो नओं टर्म हिते असां ॾींदासीं, पर उनखे हिन तरीक़े सां सम्झंदासीं त ॾिसो त हिन पी खां वठी हिन ऑब्जेक्ट ताईं या हिन ऑब्जेक्ट खां वठी हिन पी ताईं यानी हिन आईने ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे इनखे असां छा चवंदासीं ऐं इनखे छा सां ज़ाहिर कंदासीं? तो प्यारा ॿारो, इनखे असां ज़ाहिर कंदासीं पी सां यानी ऑब्जेक्ट डिस्टेंस। ठीकु आहे, हाणे ऑब्जेक्ट डिस्टेंस खे हिते असां पी सां ज़ाहिर था कयूं, यानी हिन ऑब्जेक्ट खां वठी हिन मिरर ताईं जेको डिस्टेंस आहे या पोल ताईं चऊं, इनखे असां चवंदासीं ऑब्जेक्ट डिस्टेंस। ठीकु आहे, जेकॾहिं असां इमेज जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त इमेज खां वठी हिन आईने ताईं या आईने खां वठी हिन इमेज ताईं वारो जेको डिस्टेंस आहे इनखे असां वरी ज़ाहिर कंदा आहियूं क्यू सां। यानी पी छा थियो? पी थियो असांजो ऑब्जेक्ट डिस्टेंस ऐं क्यू जेको आहे उहो आहे असांजो वरी इमेज डिस्टेंस। यानी इमेज मिरर खां वठी इमेज ताईं जेको डिस्टेंस आहे उहो क्यू ऐं मिरर खां वठी ऑब्जेक्ट ताईं जेको डिस्टेंस आहे उनखे असां पी सां शो कयूं था। उन खां बाद में प्यारा ॿारो, हाणे ॾिसो त जेकॾहिं असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झूं त पी खां वठी एफ ताईं जेको डिस्टेंस आहे उहा फोकल लेंथ ऐं पी खां वठी या हिन मिरर खां वठी हिन ऑब्जेक्ट ताईं जेको डिस्टेंस आहे उहो आहे असांजो पी। पर हीउ जेको डिस्टेंस बचे थो यानी बी ऐं एफ वारो, हीउ जेको डिस्टेंस आहे यानी प्रिंसिपल फोकस खां वठी हिन ऑब्जेक्ट ताईं हीउ जेको डिस्टेंस आहे इहो असां कीअं जेको आहे त मेजर कंदासीं ऐं इहो केतिरो हूंदो, इन जे लाइ असां कहिड़ा टर्म्स यूज़ कंदासीं? इहो असां हिन तरीक़े सां मेजर करे सघूं था त जेकॾहिं असां पी मां यानी आईने खां वठी ऑब्जेक्ट वारो जेको डिस्टेंस आहे इहो सॼो असां छा कयोसीं? पी कयोसीं। ठीकु आहे, जॾहिं इन पी मां असां ही एफ यानी फोकल लेंथ वारो डिस्टेंस माइनस कंदासीं त असांखे हीउ डिस्टेंस मिली सघे थो? बिल्कुलु मिली सघे थो। त इन नमूने अहिड़े नमूने सां असां हिन जे लाइ टर्म यूज़ कंदासीं पी माइनस एफ। तो हीउ जेको डिस्टेंस आहे उहो असां जॾहिं ऑब्जेक्ट डिस्टेंस मां फोकल लेंथ माइनस कंदासीं त असांखे हीउ जेको डिस्टेंस आहे उहो मिली वेंदो। ठीकु आहे, उन खां बाद में हिकिड़ी की पॉइंट असां सम्झंदासीं प्यारा ॿारो हिन इक्वेशन खे ड्राइव करण जे लाइ। तो इन जे लाइ चवे थो रेशो ऑफ सेम साइड्स ऑफ सेम टाइप यानी सिमिलर ट्राइंगल इज़ ऑलवेज इक्वल। चवे थो त जेकॾहिं असां वटि ॿ ट्राइंगल्स आहिनि, अगरि उनजो रेशो कढंदासीं ॿिन्ही ट्राइंगल्स जो ऐं ट्राइंगल्स असांजा जेके आहिनि उहे सिमिलर आहिनि, हिकु जहिड़ा आहिनि, त उन्हनि जो जेको रेशो हूंदो प्यारा ॿारो उहो बि उनजे साइडनि जो सेम हूंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि हिते नोट करण जी आहे त उनजी साइज़ असांजी कहिड़ी बि हुजे उन सां कोई फ़र्क़ु नथो पए। वरी बि मां दोहरायां थो प्यारा ॿारो त साइज़ ते कोई बि फ़र्क़ु नथो पए, सिर्फ़ु असां ॾिसंदासीं त उहे जेके ट्राइंगल्स आहिनि उहे हिकु जहिड़ा आहिनि। अगरि जेकॾहिं हिकु जहिड़ा आहिनि त उन्हनि जो जेको रेशो आहे साइड्स जो उहो बराबरि हूंदो, चाहे उन्हनि जी साइज़ जेका आहे उहा मुख़्तलिफ़ हुजे। हिकु ट्राइंगल जी साइज़ घटि आहे, हिकिड़ी जी वधि आहे, त उन सां कोई फ़र्क़ु नथो पए, रेशो ॿिन्ही जो साॻियो ई निकिरंदो साइड्स जो। ठीकु आहे, इहा ॻाल्हि नोट करे छॾियो। हाणे असां चऊं था प्यारा ॿारो त हिते असां ॿ ट्राइंगल खणूं था। कहिड़ा था ट्राइंगल खणूं? चवे थो द रेशो ऑफ ट्राइंगल ए बी पी एंड ट्राइंगल ए डैश बी डैश एंड पी आर सिमिलर। हाणे हिन में ॾिसंदासीं त असांजा इहे ट्राइंगल कहिड़ी जॻह ते ठहनि था। तो मां तव्हांखे हाईलाइट करे ॾेखारियां थो प्यारा ॿारो, हिकु ट्राइंगल थियो असांजो ही कहिड़ो ट्राइंगल आहे? ओए ए बी पी यानी ए बी ऐं ओए पोल, हीअ पॉइंट, ही हिकिड़ो ट्राइंगल असांजो ठही वियो, ॾिसी सघो था तव्हां। ठीकु आहे, उन खां बाद में ॿियो ट्राइंगल असांजो कहिड़ो आहे? ॿियो ट्राइंगल आहे असांजो हिकिड़ो ही मथियों, ॿियो ही हेठियों, यानी ए डैश बी डैश ऐं पी वारो। हिकिड़ो ही डाउनवर्ड ट्राइंगल ठहियो, हिकिड़ो अपवर्ड ट्राइंगल ठहियो। ठीकु आहे, यानी हिकिड़ो ट्राइंगल जेको ठाहे थो उहो ठाहे थो असांजो ऑब्जेक्ट कंहिंसां पी वारी पॉइंट खां, ऐं ॿियो वरी ट्राइंगल असांजो ठहे थो इमेज खां, किथां? पी वारी पॉइंट खां। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हाणे असां छा कंदासीं? हाणे असां सभ खां पहिरीं असां इन जो जेको आहे परपेंडिकुलर साइड खणंदासीं ॿिन्ही ट्राइंगल्स जी। हाणे ही असांजी ए बी ऐं ए डैश बी डैश, इहे असां ॿ पॉइंटियूं खयूंसीं। ॾिसो ए बी ऐं ए डैश बी डैश, यानी हिन ॿिन्ही साइडनि जो जेको रेशो आहे उहो पाण में जेको आहे त बराबरि थींदो। कंहिंजे हिसाब सां? उहो असांजो थींदो वरी बी पी ऐं बी डैश पी। हाणे बी पी कहिड़ो आहे? बी पी आहे असांजो ही, माना हिन जो जेको आहे हिनखे छा चइबो आहे? बेस। ठीकु आहे, हाणे बेस वारी जेका पॉइंट आहे उहा कंहिंजी? हिन ट्राइंगल जी मथे जी, बी ऐं पी हे, ऐं उन खां पोइ बेस कंहिंजो?
हेठे वारे ट्रायंगल जो इन जो बेस ही थींदो प्यारा वारो, हेठियों बेस न थींदो त न ए खां वठी पी ताईं हुजे। इन जो बेस कहिड़ो आहे? ओहे जेको प्रिंसिपल एक्सिस सां मिलियल आहे, यानी बी डैश ऐं पी वारी पॉइंट। त ही ॿई पाण में जेके रेशोज़ आहिनि उहे पाण में बराबरि थींदा। साइज़ चाहे असांजे हेठे ट्रायंगल जी वॾी आहे ऐं मथे जी नंढी आहे। पहिरें बि मां तव्हांखे चई आयुसि त ट्रायंगल जेकॾहिं असांजा सिमिलर आहिनि त उनजी साइज़ ते कोई फ़र्क़ु नथो पए, सिर्फ़ु असांखे उनजे साइड्स जो रेशो जेको आहे उहो ॾिसणो आहे ऐं उहो असांजो हमेशह बराबरि रहंदो। उन खां बाद में जेकॾहिं असां हीअ पॉइंट खणूं, यानी ए बी डिवाइड बाय ए डैश बी डैश, त इहा असांजी कंहिंजे बराबरि थींदी? हिते जेकॾहिं असां ॾिसूं त बी पी, हाणे बी पी असांजी कहिड़ी पॉइंट आहे? उहो आहे बी खां वठी पी ताईं हीउ जेको बेस आहे, या असां ईअं खणी चऊं त ऑब्जेक्ट खां वठी हिन आईने ताईं हे जेको डिस्टेंस आहे इनखे असां छा सां था ज़ाहिर कयूं? ऑब्जेक्ट डिस्टेंस यानी पी सां। ठीकु आहे, ही असांजी पी थी वई। उहो आहे बी पी कंहिंजे बराबरि थी? पी जी। उहो पी कहिड़ो आहे? असांजो ऑब्जेक्ट डिस्टेंस। ठीकु आहे, मिरर खां वठी ऑब्जेक्ट ताईं। उन खां बाद में ऐं बी डैश पी, इहो कहिड़ो डिस्टेंस आहे? इहो डिस्टेंस आहे असांजो हिन पी खां वठी, पोल खां वठी हिन बी डैश ताईं, यानी ही जेको थियो डिस्टेंस इहो थियो असांजो इमेज डिस्टेंस, जंहिंखे असां हिते क्यू सां पिया ज़ाहिर कयूं। त हिनखे असां इक्वेशन नंबर 1 जो नालो था ॾियूं। इन मां असां इहा शइ मालूम कईसीं ए बी साइडन वारो रेशो जेको आहे उहो बराबरि कंहिंजे आहे? उहो असांजो बेसिस वारे रेशो जे बराबरि थींदो। उन खां बाद में हाणे असां वरी ॿिया ट्रायंगल खणण जी कोशिशि कयूं था। चवे थो नाउ टेकिंग, कहिड़ा ट्रायंगल खणंदासीं? हिकु ट्रायंगल खणूं था ए बी एफ ऐं ॿियो ट्रायंगल खणूं था असां पी डी एफ। ठीकु आहे, हाणे ए बी एफ कहिड़ो ट्रायंगल आहे? ॾिसो, ओ ही ट्रायंगल जेको मां येलो सां मार्क कयो आहे। ठीकु आहे, त ए बी ऐं एफ ओए नंढो ट्रायंगल। उन खां बाद में ॿियो असांजो ट्रायंगल कहिड़ो थींदो प्यारा वारो? ॿियो ट्रायंगल आहे असांजो वरी ही। ठीकु आहे, यानी पी डी एफ वारो। ठीकु आहे, ही ॿई पाण में आम्हूं साम्हूं ट्रायंगल आहिनि। हाणे इन ॿिन्ही जो रेशो जेकॾहिं असां कढूं हिन तहत त कहिड़े नमूने सां कढी सघूं था? ॾिसो, ए बी यानी ए ऐं बी जेको आहे उहो कंहिंजे बराबरि थींदो? हिन बी ऐं डी जे। ठीकु आहे, ॿई असांजा परपेंडिकुलर थींदा। उन खां पोइ इहो बराबरि आहे असांजो बी एफ डिवाइड बाय बी एफ। हाणे बी एफ कहिड़ो आहे? बी एफ ओए बेस हिन जो, ऐं हिन ट्रायंगल जो बेस वरी कहिड़ो थियो? बी एफ ओए। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं यानी डी पी ओए डी पी, हाणे ही जेको डिस्टेंस हूंदो प्यारा ॿारो, इहो जेको डिस्टेंस आहे इहो बराबरि कंहिंजे हूंदो? इहो हूंदो असांजो ए डैश ऐं बी डैश जे। यानी जेकॾहिं असां मिसाल जे तौर ते पी बी ए ऐं डी वारो ही हिकिड़ो जेको आहे त मार्क कयूं त ही असांजो जेको आहे त रेक्टेंगुलर ठही सघे थो? हा, अगरि जेकॾहिं रेक्टेंगुलर असांजो ठही सघे थो, जंहिंखे असां सिंधी में मुस्ततील चवंदा आहियूं, त मुस्ततील जूं छा हूंदियूं आहिनि? आम्हूं साम्हूं वारा पासा पाण में बराबरि हूंदा आहिनि। त अहिड़े नमूने सां हिन ही जेको पासो आहे इहो हिन जे बराबरि थी सघे थो, ऐं मथियों जेको बेस वारो पासो आहे उहो ही हिन जे बराबरि थी सघे थो। त असां चई सघूं था त पी ऐं डी जेका आहे उहा बराबरि कंहिंजे थींदी? ए डैश बी डैश। त अहिड़े नमूने सां असां हिते लिखियोसीं ए बी इज इक्वल टू ए डैश बी डैश। ठीकु आहे, पर इन में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे त शायदि ज़हन में ईंदी हुजे प्यारा ॿारो, त उहा इहा त सर ही जेको असां पी ऐं डी वारो डिस्टेंस खणूं था इहो त कर्व आहे, पर इहो त ऐं हेॾे जेका इमेज असांजी ठहे थी उहा त असांजी स्ट्रेट आहे, त पोइ स्ट्रेट ऐं कर्व पाण में त बराबरि न थींदा। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। उहो इन लिहाज़ खां त ही जेको असां मिरर खयो आहे इहो खयो आहे असां जेको आहे त तमामु नंढो मिरर खयो आहे। यानी हिते मां ही कर्व तव्हांखे ॾेखारियो आहे, पर असां एतिरो नंढो हिकिड़ो पीस कयो आहे मिरर जो असां ॾिसण में बिल्कुलु असांखे सिधो थो लॻे। त अहिड़े नमूने सां असांजो पी ऐं डी वारो जेको पासो आहे उहो बराबरि थींदो ए डैश ऐं बी डैश जे। उन खां बाद में जेकॾहिं असां बी एफ ऐं पी एफ जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त उहा कंहिंजे बराबरि थींदी? हाणे बी एफ वारो जेको डिस्टेंस आहे यानी बी ऐं एफ ही इहो कंहिंजे बराबरि आहे? इहो असां कयोसीं पी माइनस एफ जे। ऐं पी एफ वारो जेको डिस्टेंस आहे उहो ही पी ऐं एफ वारो ही इहो कंहिंजे बराबरि आहे? इहो असांजो वरी फोकल लेंथ जे बराबरि। त अहिड़े नमूने सां असां हिते लिखियोसीं पी माइनस एफ डिवाइड बाय एफ, ऐं हिनखे असां इक्वेशन नंबर जेको आहे 2 जो नालो था ॾियूं। ठीकु आहे, हींअर असीं ॿ इक्वेशन्स टाइप कयूंसीं जेके हुयूं असां वटि ए बी डिवाइड बाय ए डैश बी डैश इज इक्वल टू पी अपॉन क्यू, ऐं ॿी हुई असां वटि ए बी ए डैश बी डैश इज इक्वल टू पी माइनस एफ डिवाइड बाय एफ। ठीकु आहे, हिकिड़ी हिन में मां पॉइंट एड कई आहे। तव्हां ॾिसंदव त ए बी जेका आहे ए ऐं बी वारो हीअ जेका पॉइंट आहे
यानी ही जेको डिस्टेंस आहे इहो कंहिंजे बराबरि थिए थो, इहो थिए थो असांजो एच ओ यानी हाइट ऑफ ऑब्जेक्ट जे। ऐं उन खां बाद में जेकर असां ए डैश ऐं बी डैश जी ॻाल्हि कयूं त ए डैश ऐं बी डैश जेका आहे उहा कंहिंजे बराबरि आहे, उहा आहे असांजी वरी एच आई जे यानी हाइट ऑफ इमेज जे। ठीकु आहे, त असां ए बी डिवाइड बाय ए डैश बी डैश जी जॻह ते एच ओ डिवाइड बाय एच आई बी लिखी सघूं था। असांजे बुक में जेको प्रीवियस बुक हुयो या तव्हां जेकॾहिं ॿिए कंहिं बुक में बि ॾिसंदव त तव्हांखे हीअ पॉइंट बि उते नज़र ईंदी। ठीकु आहे, पर मां जेको आहे अॻिते हिन पॉइंट खे यूज़ घटि थो कयां ऐं असां डायरेक्ट जेको आहे हिनखे अॻिते खणी था वञूं। त उन खां बाद में जेकॾहिं हाणे असां हिन ॿिन्ही इक्वेशन्स खे ॾिसूं त द लेफ्ट साइड ऑफ इक्वेशन नंबर 1 एंड 2 आर सेम, यानी ही जेके लेफ्ट साइड्स आहिनि इक्वेशन नंबर 1 ऐं 2 जूं उहे ॿई सेम रहंदियूं। त उन खां बाद में असां ही सिर्फ़ु असां राइट साइड सिर्फ़ु हिते खणंदासीं। त राइट साइड कहिड़ी थी असांजी पी अपॉन क्यू इक्वेशन नंबर 1 जी, ऐं 2 जी जेका आहे उहा थी पी माइनस एफ डिवाइड बाय एफ। ठीकु आहे, उन खां बाद में हाणे छा था कयूं असां पी खे हेॾे डिवाइड में था खणी वञूं। ठीकु आहे, त इहो कहिड़े नमूने सां असांजी इक्वेशन ठहंदी, उहा थींदी 1 अपॉन क्यू यानी मथां कुझु बि न मतिलबु त हिकु हूंदो आहे, मैथमेटिकल रूल आहे। अहिड़े नमूने सां हिते थी वेंदो पी माइनस एफ डिवाइड बाय पी एफ, छो त पी असां हेॾे डिवाइड में खणी आयासीं। अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे छा था कयूं असां जेकॾहिं असां हिन टर्म खे ॾिसूं पी एफ जेका आहे उहा पी सां अलॻि सां डिवाइड थियल आहे ऐं माइनस एफ सां अलॻि सां डिवाइड थियल आहे। त हाणे हिनखे असां अलॻि अलॻि करे रखूं त हिन नमूने सां त 1 अपॉन क्यू इज इक्वल टू पी डिवाइड बाय पी एफ माइनस एफ डिवाइड बाय पी एफ। त उन खां बाद में जेकॾहिं हाणे ॾिसूं प्यारा ॿारो हिते असां त हिते असांजा कुझु टर्म्स जेके आहिनि उहे पाण में कैंसिल आउट थियनि था, यानी हिते हीअ पी हिन पी सां हिते डिवाइड थी वेंदी ऐं एफ जेका आहे उहा हिन एफ सां हिते डिवाइड थी सघे थी। त बाक़ी असां वटि कहिड़ा टर्म्स बचा, उहे असां वटि बचा 1 अपॉन क्यू इज इक्वल टू 1 अपॉन एफ माइनस 1 अपॉन पी। हीअ इक्वेशन असांजी जेको आहे त ठही वई कहिड़ी मिरर इक्वेशन। तो प्यारा ॿारो हिनखे जेकॾहिं असां अञा वधीक सही तरीक़े सां लिखण जी कोशिशि कयूं त उहा कीअं लिखंदासीं। त हाणे ॾिसो त हीअ जेका माइनस 1 अपॉन पी आहे, अगरि जेकॾहिं इनखे असां हिन इक्वल जे हिन साइड खणी चऊं त हीअ माइनस वारो टर्म जेको आहे उहो प्लस में थी वेंदो। त हिन तरीक़े सां असां लिखी सघूं था त 1 अपॉन पी यानी हिते माइनस हुयो त हेॾे जॾहिं आयो त इहो छा थी वियो प्लस थी वियो। त 1 अपॉन पी प्लस 1 अपॉन क्यू इज इक्वल टू 1 अपॉन एफ। त हाणे इनखे असां जेकॾहिं हिन तरीक़े सां लिखी सघूं त लिखी सघूं था त 1 अपॉन एफ इज इक्वल टू 1 अपॉन पी प्लस 1 अपॉन क्यू। ठीकु आहे, त हीअ असांजी फाइनल इक्वेशन ठही वई कंहिंजी स्फेरिकल मिरर जी। हाणे हिन इक्वेशन जे थ्रू असां कंहिं बि स्फेरिकल मिरर में जेको आहे उनजी फोकल लेंथ, उनजी इमेज डिस्टेंस ऐं उनजो जेको आहे ऑब्जेक्ट डिस्टेंस जेको आहे मालूम करे सघूं था। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।